दुनिया दर्दन जी। दिलबर वाह जो कम थियो असली हिके ही काटू सां दादन पूरो थियो। छो त तोखे मां चयो हुम न जेसी ताईं पंहिंजो पलांद न कंदुमि तेसी ताईं सुख जो साह न खणंदुमि। हाँ मेरे इन्हनि घणी मस्ती कई, इन्हनि खे हाणे ख़बर पवंदी इन्हनि जो टकर कंहिंसां थियो आहे। दिलबर दादन त पूरो थी वियो। अगरि जेकॾहिं बची वियो न असां सां विढ़ण जी कॾहिं बि जुरत न कंदो। तुंहिंजी इहा ग़लति सोच आहे। जेकॾहिं दादन बची वियो त सुकून करे घर कोन वेहंदो ऐं असां सां विढ़ण जी कोशिश ज़रूर कंदो। अदा जेकॾहिं बची वियो ऐं ॿीहर विढ़ण जी कोशिश कई त भट असां बि कोन कंदासीं। उतार गाल समझ में नथी अचे। गाल समझ में नथी अचे पर छो? उतार नादर खान तो वयो वरी अरबाज खान आयो आहे। नादर खान जी ज़मीना तो अरबाज खान नादर खान जे मासात इन जो केड़ो कम आहे जो असांजी ज़मीन तो घुमी? अलाए भोतार खबर त न आहे। नादर खान मो मस जान छॾाई आ वरी अरबाज खान खबर न आहे अलाए कीअं आयो आहे। सालार ॿुधो आहे त ॻोठ में अरबाज खान आयो आहे। अरबाज खान इहा मूंखे का बि ख़बर न आहे। दादा इहा ॻाल्हि बिल्कुलु सही आहे। ॻोठ वारा कॾहिं त अरबाज खान आयो आहे। अरबाज खान जो कहिड़ो कमु आहे जो असांजे ॻोठ में अची रहियो आहे? अलाए दादा पराई दिलि त परदेस आहे। असांखे कहिड़ी ख़बर त हाणे छो अची रहियो आहे। अरबाज खान भी घट न आहे। इहो वरी नवा मसला पैदा कंदो। अरबाज खान जो हिते आयो आहे त ज़फर खान उनखे रहण ई कोन ॾींदो। सालार अरबाज खान के मक़सद लाइ आयो हूंदो। मक़सद? इन जो वरी कहिड़ो मक़सद हूंदो? या ॿ टे ॾींहंनि में ख़बर पइजी वेंदी त अरबाज खान जो कहिड़ो मक़सद आहे। हाणे तव्हां पाण में वेही कचहरी कयो त मां माल खे गाए ॾेई अचां। ठीकु आहे दादा तूं हल माल दाल गाए ॾे। राजन चयो त मां भोतार सां मिली अचां। पोइ तूं साण छो न वयसि? मूंखे कुझु कमु हुयो इन जे करे मां कोन वयोमांसि। राजन ही ख़बर ॿुधी थी? ॿी ख़बर कहिड़ी बाबाल? अरबाज खान आयो आहे नादर खान जी ज़मीन जेका असांखे मिली आहे उहा तो घुमे। बाबल पोइ तव्हां उनखे रोकियो कोन? न बादल राजन चयो त मता हिनखे हक़ीक़त जी ख़बर न हुजे छॾियोसि त भली चकर हणे। जेकॾहिं अरबाज खान इहे ज़मीनूं घुमे थो त पोइ उन जी दिलि में का न का लालच ज़रूर हूंदी। न अरबाज खान ईअं न कंदो। ॾिसजां तूं मुंहिंजी इहा ॻाल्हि यादि रखजां। तोखे भोतार अरबाज खान यादि थो करे। तो ख़ैर में मूंखे यादि थो करे। हुनजो तोसां ज़रूरी कमु आहे। राजन तूं पंहिंजो हवाले कीअं चढ़ियो आहे? भोतार मां इन जे करे आयुसि त उन ॾींहुं फ़ैसिले ते तोखे को बि असां जवाबु न ॾिनो। असां तुंहिंजी हर ॻाल्हि क़बूल कईसीं पर जेका तूं नादर खान जी ज़मीन ॾिनी आहे इहा असां कोन संभाले सघंदासीं। छो राजन छा थियो आहे वरी? भोतार अहिड़ी का ॻाल्हि न आहे। ज़मीन असां खां घणी आहे खामखां गैराबाद थी वेंदी। उन करे कुझु ज़मीन तव्हां संभालियो कुझु ॾुखो असां संभालींदासीं। ठीकु आहे जीअं तव्हांजी मर्ज़ी। ठीकु आहे मौत जो मज़ो चखाया जो अगर पोइ हाल हलूं अगर कादे वञूं था दरबार खे मौत जो मज़ो चखाइण। मौत जो
ना सागर न तकड़ न कर इन्हनि खां सभु हिसाब मां पाण वठंदुसि ऐं इन्हनि खे छॾे ॾे हाली आज़ाद घुमनि। दादन जेकॾहिं तूं अॼु मोकल हिननि खे मौत जो मज़ो चखायूं आहे मौत जो। मौत तूं उन्हनि खे मिलंदी पर हाल तूं तकड़ न कर उन्हनि सां मोह मां पाण ई ॾींदुमि। ठीकु आहे तुंहिंजी मर्ज़ी। दादन खे ॾाढो धक लॻो आहे। कमदार कीअं दादन खे धक लॻो आहे? दादर खान जे हूंदे ई दिलबर ऐं दादन पाण में विढ़िया हुया। उन ॻाल्हि ते दिलबर वारनि दादन खे बंदूक हई आहे। छा असां चऊं था त मसला न हुजनि ऐं ॻोठ वारा हर कोन मसला वधाइनि था ऐं तूं वञी दादन खे चओ भोतार यादि थो करे। मां त दादन ॾे वञा थो ऐं दिलबर वारा मां दिलबर सां मोबाइल ते ॻाल्हायां थो। ठीकु आहे ॿुधायो। अरबाज़ खान मूंखे कीअं यादि पियो अथई? रजब मूंखे नादर खान वारी ज़मीन खपे। केर बि ज़मीन ते कमु करे थो न उनखे धिका ॾेई ज़मीन तां कढी छॾियो। अरबाज़ खान ज़फ़र खान जा माण्हू ज़मीन ते हुजनि त पोइ हल रजब केर बि हुजे हुनखे ज़मीन तां साटो ॾेई कढी छॾियो। ठीकु आहे ज़मीन ते केरु नज़र आए त मां हुनखे कमु करणु कोन ॾींदुमि। ठीकु आहे रजब भोतार चयो जीअं तव्हांखे सम्झ में अचे तव्हां मर्ज़ीअ जा मालिक आहियो। पोइ ज़मीन भोतार खे वापसि कई। हा बाबा भोतार खे चयमि कुझु ज़मीन उहो संभालींदो कुझु असां। पोइ राजल हिन अरबाज़ खान जो छा सोचियो थी जो असांजूं ज़मीनूं घुमे थो? इनजो बिलो कयूं था ॾिसूं ज़मीन ते ॿीहर अचे थो या न। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। दिलबर मां ज़फ़र खान थो ॻाल्हायां। हुकुम कर भोतार कीअं जी यादि कयो अथई? दिलबर मां ॿुधो आहे त तूं दादन सां विढ़ियो आहीं। जी हा भोतार तव्हां इहा ॻाल्हि बिल्कुलु सही ॿुधी आहे। इहो वॾो तव्हां ग़लति कमु कयो आहे पर हाणे तव्हां का बि अॻिराई न कजो जंहिंमें को वॾो नुक़सानु थी पए। भोतार तूं असांजी तरफ़ खां हाणे पक सम्झी छॾ असां को बि अहिड़ो क़दम न खणंदासीं। ठीकु आहे मां दादन सां बि मिलां थो ऐं हू तव्हांखे कोई बि नुक़सानु कोन पहुचाईंदो। पर दिलबर तूं बि ॻाल्हि कन खोले ॿुधी छॾ को बि मसइलो थिए तूं मूंखे इतलाह ज़रूरु कजांइ। ठीकु आहे भोतार। बंद कर पंहिंजो कमु। हाँ चवे छा थो दिमाग़ ख़राब थियो थी जा। दिमाग़ मूं जो न तव्हांजो ख़राबु आहे। हली तूं कंहिं न पुछड़ो। रजब ख़ैर त आहे ही ज़मीन असांजी ही इलाइक़ो असांजो तूं ॻाल्हाए कीअं थो? राजल ही ज़मीन तव्हांजी न पर हाणे अरबाज़ खान जी आहे। अरबाज़ खान जी। बंदि कर पंहिंजी बकवास हले त विझाए न धूड़ मथे में। राजल सुठो हले वेठी त असांजे रस्ते खां हटी परे थी न ॾाढो ॾुखियो थींदे। अरे हल हल मां तोखे ॾिसी रहंदुमि। साजिद तूं पंहिंजे कम सां कमु रख जेको बि तोखे रोके कोडर वात वारी हणेसि पोइ असां वेठा आहियूं। जेकॾहिं तुंहिंजी इजाज़त आहे त घटि मां बि कोन कंदुसि। हाणे तूं बि किथे हथियार लिकाए रख कमु ईंदई। इहो अरबाज़ खान आहे त ज़रूरु माण्हू माराईंदो। हल ठीकु आहे मां बि किथे हथियार लिकाए रखंदुसि। ठीकु आहे साजिद तूं पंहिंजो कमु कर मां बि हाणे हलां थो। दुनिया दर्द नदी दुनिया दर्द नदी। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिन HD ड्रामा।
प्रोग्राम ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।